मूंखे ख़बर हुई त इहा ममड़ी असांखे ज़मीन लिखी कोन ॾींदी। इहा रुगो असांखे ॾटा ॾेई रही आहे, पर तूं मुंहिंजी हिक बि न ॿुधी। बानू जेका न असां अचिजे त हुन लाइ कातीअ जो इस्तेमाल छो कजे? मूंखे कहिड़ी ख़बर त मेहरू असांखे ॾटा थी ॾिए। सालार खान, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि लिखी रखी छॾ, इहा ममड़ी मोए मारे खां सवा ज़मीनूं लिखी कोन ॾींदई। जेकॾहिं न लिखी ॾींदी न त पी जहिड़ो हशर थींदुसि, मां बि सिधी गोली मग़ज़ वारी हणंदोमांसि। न हणांसि लाइक़ खान जो पुट ई न आहियां। पोइ छाजो इंतज़ार थो करीं? छो नथो गोली हणीसि? ओचिते ख़बर पवंदी त झिरकी उॾामींदो। छा मतिलबु आहे तुंहिंजो? हूअ जो मेहरू असांखे टारे रही आहे त हुनजो को न को मक़सदु त हूंदो न। तूं छा थो सम्झी त उहा ईअं ई थी असांखे टारे? मेहरूअ जो आख़िर मक़सदु कहिड़ो थी सघे थो? सालार खान, मेहरू ज़मीनूं वठण लाइ कुझु बि करे सघे थी। छा थी करे सघे? तुंहिंजे न शैतानी दिमाग़ में कहिड़ो ख़्यालु आयो आहे? खोले छो नथी ॿुधाए मूंखे? थी सघे थो त मेहरू के ताक़तवर माण्हूअ सां शादी करे ऐं पोइ असांखे मिल्कियत मां बेदख़ल करे छॾे। छा ईअं बि थी सघे थो छा? औरत पंहिंजीअ ते अचे न त चङनि भलनि जा पटका धूड़ करे छॾे। इन जो मतिलबु इहो थियो त मेहरू कंहिं अमीर या वॾे कंहिं असर रसूख़ वारे माण्हूअ सां राब्ते में आहे। छो न हूंदी? हूअ फोन सॼो ॾींहुं हथ में अथसि, अलाए कंहिं कंहिं सां थी वेठी कमरे में ॻाल्हाए। इन जो मक़सदु इहो आहे त हाणे देरि न करणु घुरिजे। जेकॾहिं ॾींहं ॿिनि में असां ज़मीनुनि जा खाता न फेरायासीं त पोइ ज़मीनूं असांजे हथनि मां हली वेंदियूं। कख बि न रहंदो सालार खान, कख बि न रहंदो। असली सफ़ा कंगाल थी वेंदासीं। जेको करणो अथई जल्दी कर, जेकॾहिं न देरि कई त सभु कुझु हथनि मां निकिरी वेंदो। ठीकु आहे बानो, कयूं था कुझु न कुझु, जल्दी इन जो बंदोबस्तु कयां। मुंहिंजा हाणे आख़िरी ॾींहं आहिनि। अच, मूंखे पंहिंजो दीदार कराए वञ, मुंहिंजो मोहरो ॾिसी। सुल्तान पुट प्रिय खे वठी आ, प्रिय खे वठी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।